ता सभिनि दोस्तनि खे यादि हूंदो मुंहिंजे लाइ सभु जेके क़ाबिल एतिराम मर्कज़ी क़यादतियूं रही चुकियूं आहिनि अॼु बि मूंखे उन्हनि जे लाइ एतिराम आहे उन्हनि जे नक्शे क़दम ते पाण बि हली रहिया आहियूं हीउ उहो ज़िलो आहे जंहिं ज़िले सां असांजो मरहूम साईं लियाकत अली दीदड़ साहब जो तालुक़ो जंहिंजी अॼु सॼो डिवीज़न इहा वाखाण करे पर सिंध करे रही आहे त 16 स्केल जो बानी साईं लियाकत अली दीदड़ साहब त ही तहरीकूं ही मसला को हिन पीरियड में कोन आया ये 2001 खां ये जेके दोस्त हिते मसला पेश करे विया आहिनि उहो हिन 3 सालनि जे अंदरि न आहिनि जे 2001 वारनि दोस्तनि खे जेको इशू आहे त उहो 2001 खां वठी आहे 2005 खां वठी आहे हींअर जो न आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ जेके मर्कज़ी क़ाइदीन हुआ उन्हनि इन्हनि जे लाइ स्ट्रगल बि कई जिदोजहद बि हलाई ऐं हर मुमकिन कोशिश कंदा रहिया पर सरकार जी हिकिड़ी पंहिंजूं टेक्निक्स हूंदियूं पॉलिसियूं हूंदियूं उनखे तव्हां नाकाम न चओ त मर्कज़ी क़यादतूं जेके रहियूं नाकाम थी वियूं कतन बि न हुननि पंहिंजो किरदारु हुननि पंहिंजो हिकु उसूल हुननि पंहिंजी जिदोजहद जारी रखी ज़िंदगी कंहिंखे साथ न ॾिनो सरस के असांजो कासो साथ न ॾिनो हू पंहिंजो टाइम पूरो करे ऐं तव्हां ऐं असां दोस्तनि जे हवाले हू पंहिंजो मिशन जेको आहे उहो छॾे विया आहिनि जेको तव्हां असांखे इनशाला अॻिली कंप्लीट करणो आहे ही अॼु जेको वर्कर कन्वेंशन रखियो वियो ही 24 अगस्त ते असीं हिन पंहिंजी तहरीक जो स्टार्ट वरितोसीं जेको मूं पहिरियां बि चयो त असीं सभु कुझु बर्दाश्त करे सघंदा आहियूं असांजी सिंधी क़ौम पर घटि घटि पंहिंजी गैरत ते कॾहिं बि कंप्रोमाइज़ न आहे कंदी जंहिं उस्तादनि जे वकालत ते वार कयो असेंबली जे अंदरि मिनिस्टर जंहिं चयो त सिंध जा प्राइमरी उस्ताद जेको आहे उहे अंगूठे छाप आहिनि माज़रत सां उस्ताद असांखे उहे अल्फाज़ जे नथा ॾियनि त असीं बि ॿुधाए सघूं था तुंहिंजे असेंबली में जेके MP MN वेठा आहिनि त हुन जो किरदारु छा आहे उहो केतिरी तालीम हासिल करे सघनि था ऐं सम्झा थो हिकिड़े ॾींहं ई जेकॾहिं असेंबली जे इजलास जी मोकल लिखनि था असांखे मोकिलियो हिकिड़े असेंबली इजलास त काफ़ी अहिड़ा मेंबर आहिनि जेके पंहिंजी मोकल बि नथा लिखी सघनि सिंधीअ में असांजी पेटियल तंज़ीम असांजे उस्तादनि जे मसइलनि सां गॾोगॾु तव्हां ऐं असां ते सिंध जे तालीम जो बि फर्ज़ थो बणिजे त असां सिंध जे तालीम खे बहितर बनाइण में पंहिंजो अहम किरदारु अदा कयूं जेको अव्हांजी तंज़ीम अव्हांजी क़यादत अव्हां ख़ुदि हुन सां गॾोगॾु सिंध जे अंदरि दर्सी किताबनि जी खोट 50% दर्सी किताबनि जी खोट आहे जंहिं ते बि असीं उस्ताद आवाज़ उथारे रहिया आहियूं न कि कोई आम पब्लिक आवाज़ उथारे रही आहे पर उस्ताद आवाज़ उथारे रहियो आहे त सिंध जे ॿारनि खे कंप्लीट किताब ॾियो त सिंध जी तालीम बहितर नमूने सां जेका ॿारनि खे ॾेई सघे उहो कंहिं मिनिस्टर कंहिं वज़ीर कंहिं सेनेटर कहिड़े माण्हू जेको आवाज़ उथारे त सिंध में जेका दर्सी किताब जी खोट आहे कंहिं बि कोन उथारियो आहे पर उहा पेटियल तंज़ीम ऐं पिरामिड उस्तादनि उथारियो उन सां गॾोगॾु सिंध जे अंदरि फर्नीचर जी ही पोजीशन आहे साईं जन काफ़ी दोस्तनि जो अरबे रुपया में हलिया विया पर ख़बर न आहे त फर्नीचर केॾां वियो ऐं तव्हांखे इहो बि त ॿुधाए छॾियां त सिंध जे अंदरि स्कूलनि में फर्नीचर जी त खोट आहे ई आहे पर मसूफ़ साहब पंहिंजे सेक्रेटरीट जे अंदरि 4 अरब रुपयनि जो जेको आहे फर्नीचर ख़रीद कयो आहे पर हिकिड़ी ऑफिस में भी सेक्रेटरी जे अंदर फर्नीचर कंप्लीट कोने को ऐं उन्हनि जा जेके ऑफिस जा ऑफिसर जेके उहे खुद ॿुधाए रहिया आहिनि असां ही पोजीशन जो असांखे टेबल आहे त कुर्सी न जे कुर्सी आहे त जेको आहे टेबल पर इन्हनि जी जेको आहे सो अकाउंटेबिलिटी केरु कंदो असां चाहियूं था त उन्हनि जी जांच पड़ताल कई वञे का बहितरीन इदारे जी टीम जेको आहे सो मुक़ररु कई वञे त उन पैसनि जी जांच पड़ताल थिए आख़िर उहे पैसा यूटिलाइज़ किथे थिया उन सां गॾोगॾु सिंध जे बिल्डिंग्स जी जेका पोजीशन आहे सिंध जे बिल्डिंग्स जी जेका पोजीशन आहे